नाज़िर दादू में मंशियात जो विक्रो आम थी वियो आहे, जे सबब नौजवान नस्ल तबाही किनारे पहुंची वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं नवीद कुरैशी जी रिपोर्ट। जो जो असर है तमाम घणो वधी वियो आहे। पुलिस की सरपरस्ती में सरेआम मंशियात हली रही है। इन वक्त नौजवान नस्ल जो है मुकम्मल तरह से तबाह थी वियो आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके कुछ माण्हू नौजवान नस्ल के तबाह करे उन्हनि खे मंशियात हिराए रहिया आहिनि। नौजवान नस्ल जो ध्यानु जेको आहे तालीम ॾांहुं न आहे, इन मंशियात ॾांहुं ध्यानु आहे। अचो दादू जे शहरनि खां सियासी समाजी माण्हुनि खां पुछा कि उहे छा था चवनि। निहायती अफ़सोस सां चवणो थो पए त दादू शहर में जेको आहे उहो मंशियात जा एॾा सरेआम हलणु लॻा। चर्स, भंग, हीरोइन, शराब जा भुता सरेआम खुलिया पिया आहिनि। नौजवान नस्ल जेका आहे उहा तबाह थिए पई ऐं जेको आहे जेके माण्हू आहिनि उहे माण्हुनि में ॾाढो हिरास फैलियल आहे। शराबी जेको आहे राति जो शराब पी ऐं जेको आहे वतंदा शहर में बाबलिंग कंदा, कंहिं मां हवाई फायरिंग कंदा ऐं पुलिस जेका आहे मां सम्झां थो अॻू निंड में पई आहे या शायदि उन्हनि खे पंहिंजो हिसो पती मिले थो जंहिंजे करे हू तहरीक में नथियूं अचनि। अफ़सोस सां चवणो थो पए त दादू SSP साहब खे असां बार बार व्हाट्सएप ग्रुपनि ते ऐं बार बार दादू जा सियासी समाजी असां लिखी लिखी थकिजी पिया आहियूं, पर SSP साहब खे का बि जूं ते जा नथी पए। हिकु त मंशात, ॿियो त जेको सो दादू में फुरूं धाड़ो इंतिहा थी विया आहिनि। असां गुज़ारिश कंदासीं SSP साहब खे त महिरबानी करे हिन ते अमल कयो ऐं जेके असांजा नौजवान जेके इमाम बारगाहनि ते या ईदगाहनि ते या ग़लति कमनि ते वेठा आहिनि थिया, उन्हनि नस्लुनि खे तबाह कयो वेठो आहे। जेके नशो आहे सोपारियूं आहिनि ऐं वार जेको भंग जो नशो आहे, चर्स जो नशो आहे, असां SSP साहब खे गुज़ारिश कंदासीं त तव्हांजी पुलिस जेके आहे हुननि खां मंथरी वठी ऐं हुननि खे अॾा खोले थी ॾिए। असां महिरबानी करे SSP साहब खे हिन मेहरान न्यूज़ जे चैनल तां गुज़ारिश कंदासीं त हिन ते फौरन एक्शन खणे। मंशियात त दादू शहर में बल्कि न बल्कि हर शहर में हले पई। नंढो वॾो शहर हुजे उते मंशियात या 2100 सुपारी, चर्स, शराब तमामु आम जाम थी वियो आहे। इहो माना हिकिड़े आम मानी घटि था खाइनि, इहा शइ वधीक था वापराइनि। सो मुंहिंजो हाणे नओं SP साहब आयो आहे एजाज़ शेख साहब, मां हुनखे अर्ज़ु थो कयांसि शेख साहब महिरबानी कयो, तव्हां एतिरा भला माण्हू आहियो, एतिरी भलो कमु करे ऐं मंशियात असांजे शहर मां असांजे दादू ज़िले मां हिन जो ख़ात्मो आणे। पाकिस्तान हुकूमत सिंध वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश था कयूं महिरबानी करे नोटिस वठणु खपे। पूरी सिंध में नौजवान नस्ल जेको आहे उहो तबाह थिए पियो। SSP दादू खे अपील था कयूं महिरबानी करे नौजवान नस्ल खे तबाही खां बचाए वञो। तव्हां लाल हिंदी मुक़ाम ते त केतिरा ई नौजवान पाण खे सुई पिया हणनि। ज़ेडे की जेके बि नशे वारी सोपारियूं आहिनि उहे आम पियूं हलनि, किथे शराब खाना खुलिया पिया आहिनि। महिरबानी करे सिंध पुलिस खे IG साहब खे अपील था कयूं महिरबानी करे नोटिस वठी मंशियात ते ज़ाब्तो आंदो वञे।